हिस्को जी ऑपरेशन टीम पारां बिजली चोरी ऐं बकाया बिलनि जी वसूल लाइ कार्रवाई। हिस्को जी ऑपरेशन टीम एसी मीरपुर खास अमीर अहमद मेमण ऐं एक्सीन उमरकोट इम्तियाज जे हुक्म ते एसडीओ हिस्को छोर फारूक अहमद, LS मौला बख्श नोड़ी, MS जयदेव, अली हसन सुमरो, मोहब्बत नोड़ी ऐं पाक रेंजर जी मदद सां छोर हीराबाद, खारोड़ो, चारण, नोनियूं ऐं आसपास जे ॻोठनि में गैर कानूनी बिजली चोरी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान 3 लाख रुपया बकाया बिलनि जी रक़म वसूल कई वई ऐं गैर कानूनी तौर लॻायल बिजली जा कनेक्शन कटाया विया। टीम मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दौरे दौरान बकाया बिल अदा न कंदड़ सार्फिन खे इंतबाह ॾिनो ऐं बिजली चोरी जे ख़ात्मे लाइ कानूनी क़दम करण जो ऐलान कयो। इहा कार्रवाई बिजली जी बहितरीन फिराइमी ऐं चोरी जे ख़ात्मे लाइ अहम क़दम तौर ॾिसण में अची रही आहे। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, उमरकोट।